शायरी है वो पंजी दुनियादार उनकी तकरीब कराची प्रेस क्लब की अदबी कमेटी के दोस्तन तरफा कोठाई पई है। सभी दोस्तन के भलीकार था चूँ अजोकि इन तकरीब की सदारत लाइ मां गुजारिश कंदुमि साईं सीनियर साहब साईं सुहेल सांगी साहब के तो स्टेज ते अचन ऐं पंहिंजी जगह वेहनि। साईं हिन महफ़िल जो मोर जेको जंहिंजे हवाले सां ही असां तकरीब कोठाई है असांजो सिंधी अदबी संगत जो साबिक़ सेक्रेटरी जनरल ऐं अॼोके तकरीब जो महिमान ख़ासि जो चीफ गेस्ट साईं डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल साईं के गुज़ारिश था कयूं त स्टेज ते अचनि। अॼु असांजे टीवी ऐं असांजी तमामु निहायती क़ाबिल मुझे तमामु प्यारे दोस्त साईं कमाल जामड़ू जी जंहिंसां असांजो निहायती प्यारो रिश्तो हो मोहबत वारो उनजी घरवारी मुंहिंजी भेण ऐं प्रोफेसर डॉक्टर आबदा घांगरो साहिबा खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि। हाँ मां गुज़ारिश कंदुमि साईं समी बलोच साहब असो तमाम ख़ूबसूरत शायर PTV जो साबिक़ चेयरमैन और जनरल मैनेजर साईं प्रेस क्लब जो इन अदबी कमेटी जो सरबराह बल्कि मेज़बान साईं AH खानज़ादा साहब के गुज़ारिश है साईं वो साईं तव्हां मेज़बान सर सर तव्हांजे मेज़बान में हो अजरक हाज़िर मां सिंधी ॿोली जे सोणे शाइर साईं नसीर सूमरे के गुज़ारिश कंदुमि त सदर साईं सुहेल सांगी के अजरक पारनि। डॉक्टर तोसी साहब को गुजारिश की जाती है कि आप स्टेज पे आ जाए और बड़ी मेहरबानी। हाँ मैं गुजारिश कंदुमि साईं मुज़फ़र मेमन साहिब के त महिमान ख़ासि डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल के जेको आहे वो साईं डॉक्टर वाहिद साईं की गुज़ारिश है वाहिद सूमरे साहब के तो साईं अदी आबदा घांगरो के अजर अदी है ठीक है मैं अभी लेडीज़ के अदी अदी नसरीन चांडियो साहबा की गुजारिश है मुझी भेण है सॼी
MP साहब का उन्हें गुजारिश है तो AH खानज़ादा के अजर जो साईं सीनियर साहब भी असो वही समूह साहब के गुजारिश है तो साईं समी बलू साहब के अजर अदे खालदा नसरीन के गुजारिश है डॉक्टर तौसीफ साहब के हजर साईं सभिनी दोस्तों की मेहरबानी जिन हजरत की तकरीब में शिरकत कई हाँ अच्छा इब्तदा पर अज डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल ते जे किताब जी जेका रूनमाई है उन हवाले से घणो कुछ लिखी सके पियो पर मुख़्तसरन साईं जी शख्सियत ते मूं लिखियो है जो सभी के अॻियां मन पेश करण जी सर्त कयां थो। डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल असांजो साबिक़ सेक्रेटरी जनरल मुंहिंजी सिंधियत जी संगत जो मुंहिंजो क़ाइद भी रहियो आहे माज़ी में ऐं हिन वक़्तु बि साईं जन जो अदबी हवाले सां जेको किरदारु आहे उन मुताबिक़ थोड़ी मूं कुझु ॿ टे सिटूं लिखियूं आहिनि उमेद त डॉक्टर साहब जे खे क़बूल पवंदियूं। मुंहिंजे हिन नंढड़े मौज़ू हिन जो मज़मून जो उनवान आहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल अदीब परवर शख़्सियत। असां सभिनी जो निहायत ई प्यारो डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल अणमन वाधाइनि जो मुस्तहिक़ आहे जंहिं पंहिंजी सुञाणप फ़नून लतीफ़ा जहिड़े मोतबर फील्ड चूंडी जंहिंजे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि तहक़ीक़ कंपेयरिंग अदाकारी नसर नवेसी ऐं शाइरी तौरु कराई। अमली ज़िंदगी में पाण मेडिकल जा डॉक्टर आहिनि पर पंहिंजी मेडिकल जी डिग्री खे सिर्फ़ु नौकरी ताईं महदूद रखियाऊं। पाण आम डॉक्टरनि वांगुरु अवाम जो रत पीअण लाइ का प्राइवेट कमर्शियल अस्पताल कोन जोड़ियाऊं। उन जे बरक्स संस तरजीह इल्मी ऐं कलमी पोरियो ई रहियो। सिंध धरती जे हिन यगान शख़्स पंहिंजी समूरी जमार अदब ऐं अदबी इदारनि जी ख़िदमत में गुज़ारी। संस इल्मी पोरियो वक़्तु ब वक़्तु सिंध वासियुनि अॻियां पेश थींदो रहे थो। मोहन जे दड़े जे जनम भूमि लाड़काणे में डॉक्टर साहब जे जनम सिंध जे मुअज़्ज़ज़ घराणे में थियो। पाण मुआशी तौरु मुस्तहकम आहिनि। लालच ऐं लोभ जी बीमारी खां कोई दूर। डॉक्टर साहब सुठनि सरकारी उहिदनि ते रहण बावजूदि मादी मामलनि सां दिलचस्पी बजाए आलमनि ऐं ॾाहनि सां सोबत में रहणु पसंदि कयो। पाण सदाईं सिखण सेखारण खे तरजीह ॾिनऊं। संस तबियत ख़ुशि मिज़ाज ऐं सदाईं खिलंदड़ ऐं महकंदड़ चहिरो सभिनी खे ॼण त मोहे छॾींदो आहे। पाण सदाईं खुलियल किताब जीअं रहिया आहिनि। प्यार जो इज़हार करणु बि ख़ूब ॼाणनि ऐं कावड़ जो इज़हार बि पिणु ईअं न साॻींदासीं। बिना रियाकारी जे
वो लिखनि था, ॻाल्हाइनि था, हर मामले खे ॾिसण जा बिल्कुलु बिना रियाज़ सां उहो ॾिसंदा आहिनि। मुंहिंजी पिणु इहा ख़ुशनसीबी आहे त मुंहिंजो पिणु संदसि सां मुहबत भरियो रिश्तो केतिरनि सालनि खां क़ाइमु दाइमु आहे। मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ डॉक्टर साहिब जी दोस्ती जो मर्कज़ अदब परवरी रहियो आहे। पाण MBBS हूंदे मुंहिंजे ॻोठाई मीर अली नवाज़ ख़ान जी शाइरी जो तनक़ीदी जाइज़े ते PhD कयूं। डॉक्टर जे असुल सुञाणप हिकु बहितरीनु सिहत शाइर तौरु चई सघिजे थी, छाकाणि त डॉक्टर साहिब जो जे 500 खां मथे नामियारनि कलाकारनि गुलकारनि शाइरी ॻाए, इहो डॉक्टर साहिब खे वॾो हिकिड़ो एज़ाज़ आहे त मुंहिंजे ख़्याल में 500 खां वधीक कलाकारनि डॉक्टर साहिब खे ॻायो आहे। मुंहिंजी हिकिड़ी दावा आहे त शायदि पाकिस्तान में अहिड़ो को ॿियो शाइर शायदि न हुजे जंहिंजी एतिरे अंदाज़ सां कलाकारनि हुनखे ॻायो हुजे, छाकाणि त शाइर वॾा ख़ुशनसीब उहे तॾहिं पाण खे सम्झंदा आहिनि जॾहिं को हुनजी कोई पोइट्री ॻाए। पर डॉक्टर साहिब जी पोइट्री ॻाइण में जेके कलाकार जिन ॻायो उहे मुल्क जा वॾा नामियारा कलाकार महदी हसन, मोहम्मद यूसुफ, उस्ताद गुलज़ार अली ख़ान, वहीद अली, जी ज़रीना बलोच, महनाज़, गुलबहार बानो, मंजूर सकीरानी, मोहम्मद अली शाकी, आलमगीर, मोहम्मद अली, हनीफ़ लाशारी, दीबा असर ऐं तमामु अलाए केतिरा ॿिया कलाकार हुन में शामिल आहिनि। डॉक्टर साहिब सिंधी अदब खे 24 अदद किताब अर्पे चुका आहिनि, जॾहिं त हुननि में 14 किताब ॿारहं अदब ते साईं जिन असांखे ॾिना आहिनि। असीं साईं जिन जा न्याय ते थोराता आहियूं। सिंधी अदब खे 14 किताब हिकिड़े शख़्स, एॾो मसरूफ़ शख़्स, उहो मां सम्झां थो त साईं जो कहिड़े महिल लिखंदो हूंदो असांखे सम्झ में नथो अचे। डॉक्टर साहिब जो 9 ॿारनि लाइ शाइरी जो मजमूओ पंहिंजी दुनियादार सिंधी ॿाराणे अदब में ख़ूबसूरत तोहफ़ो लिखिबो। हिन किताब जो मवाद इस्लाही इल्म ऐं फ़हम भरियो आहे, जंहिंमें ॿारनि जी पसंदि जा मौज़ू शामिलु कया विया आहिनि। पर जेके क़ौमुनि जी मुस्तक़बिल जो मामार सम्झा वञनि था, उहे ॿार ई आहिनि जिन जी मासूमियत ऐं नफ़्सियात खे सम्झणु निहायती आसान ऐं ॾुखियो कमु पिणु आहे। उन लाइ इंसान खे हिकु बार थी सोचणो पवंदो। जीअं त हर इंसान में हिकु मासूम ॿार जो अक्स मौजूदु रहे थो, जंहिंखे को अहल दिली शख़्स निर्वार करे सघे थो। डॉक्टर साहिब जे ॿारनि लाइ लिखियलु हिन शाइरी जे मजमूए में पिणु उन्हनि मासूम कैफ़ियतुनि खे बहितर अंदाज़ सां चिटण जी कोशिशि कई आहे। उहो ख़ूबसूरत आर्ट डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल जे लिखणियुनि में चिटल नज़र अचे थो। उमेद त पढ़ंदड़ ऐं अदबी इदारा उनखे बहितर मोट ॾींदा। मां डॉक्टर साहिब खे हिन शाइरी जे नए मजमूए पंहिंजी दुनियादार जे रुनमाई तक़रीब कोठाइण ऐं हिन खे बहितरीनु किताब ॾियणु सिंधी क़ौम खे, सिंधी ॿारनि खे, उन लाइ मां साईं जिन खे हिकु दफ़ो ॿीहर लखे वाधायूं पेश कयां थो ऐं उमेदु करियां थो त इन जस्तजू खे इल्मी बोरे खे जेको हिननि कयो आहे, पंहिंजे ज़िंदगी में लिखियो आहे, उहो पढ़ंदड़नि ताईं पहुचंदो रहंदो ऐं थकबा न। यकीनन असां वटि तनक़ीद घणी थिए थी असां वटि अदब में, पर आउं सम्झां थो डॉक्टर साहिब खे तनक़ीद खां डिॼण वारो माण्हू बि न आहे। उहो बिला ख़ौफ़ लिखे थो ऐं जीअं वणेसि थो तीअं माना हुनजो पंहिंजो इज़हार जो जेको तरीक़ो आहे डॉक्टर साहिब जो, उहो ख़ूबसूरत अंदाज़ सां पंहिंजे लिखे थो। इहो मुंहिंजा 2-4 अल्फाज़ हुया जेके डॉक्टर साहिब जी नज़र कजनि था। उमेदु आहे त मां जी हाणे मां सभिनी महिमान जेके वेठा आहिनि गेस्ट, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त किताब जी रुनमाई लाइ पंहिंजो किताब
साईं खे सभिनी खे गुज़ारिश आहे जी तकरीब के वधाइण जे लाइ असीं सिंध जो तमामु ख़ूबसूरत शाइर मुंहिंजो प्यारो दोस्त साईं नसीर सूमरे खे गुज़ारिश आहे हिन वक़्तु ई तव्हांखे किताबु मिलियो आहे पर तव्हां वटि आहे क़ादिर कलाम आयो ऐं ॿ टे अखर साईं नसीर